आऊं US में रहंदड़ पंहिंजे समूरनि सिंध सां तालुक़ु रखंदड़ भाउरनि खे सकाफ़ती ॾींहं जी मुबारकबाद थो ॾियां। सकाफ़त छा आहे? सकाफ़त आहे हिकिड़ो कलेक्टिव मजमूओ आइडियाज़ जो, कंहिं कम्यूनिटी जे ख़्यालनि जो, रवाजनि जो, रस्मुनि जो, उन्हनि जे वरसे जो, उन्हनि जे जीअण जे जतननि जो, उन्हनि जे कलेक्टिव रवैयनि जो, उन्हनि जे ख़ज़ाने जो, जेको उन्हनि जी तहज़ीब ऐं तमदुन ऐं सकाफ़त उन्हनि खे गॾु करे ॾिना आहिनि, उन्हनि जे हिफ़ाज़त जो, उन्हनि जो राग, उन्हनि जो म्यूज़िक, उन्हनि जी पेंटिंग्स, उन्हनि जूं ॾोर बेत नड़, उन्हनि जा गुनगुनाइण, उन्हनि जो रक़्स, उन्हनि जा थाम, उन्हनि जूं जेको आर्किटेक्चर आहे उहो, उन्हनि जा घर ठाहिण जा रवैया, उन्हनि जा हिक ॿिए जा रवैया, उन्हनि जा मस्बत रवैया। कल्चर में पाण नेगेटिव रवैया शामिल न कयूं। माण्हू कारोकारी करे मारे थो चए असांजी सकाफ़त या सकाफ़त कान्हे। हर समाज में के मनफ़ी शयूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे डिसोन कजे। गैरत कूड़ी, औरत जे नाले में गैरत, माई ते असीं गैरत खाईंदा आहियूं। वतन पंहिंजो खसिजी वञे, पाण माई ते गैरत वेठा खाऊं। माई पंहिंजी प्रॉपर्टी कान्हे, नंढड़ो ॿारु पंहिंजी प्रॉपर्टी कोन्हे, औरत पंहिंजो को असेट कोन्हे, बकरी कान्हे, उन ते पाण गैरत वेठा खाऊं। ज़मीन हली वई, पाणी हलियो वियो, वसीला हलिया विया। तंहिंजे करे हिन सकाफ़त जे ॾींहं ते आऊं सिंधियुनि खे, ख़ासि तौरु परॾेह में रहंदड़ सिंधियुनि खे इहो पैगाम ॾींदुसि त असीं हिते पेर खोड़े बीठल आहियूं ऐं तव्हां जी असांखे थपकी ऐं दस्त शफ़क़त खपे पुठनि ते। सकाफ़त जे हवाले सां, पंहिंजे वसीलनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां। पंहिंजी ॿोली हिकिड़ी शाहूकार ॿोली आहे। तव्हीं जेको मूंखे ॾिसो पिया त उन्हनि खां हिकिड़ो हम्बल, हिकिड़ो डाउन टू अर्थ सवाल आहे त तव्हां जेके 25 या 20 खां मथे जा आहियो सो त ठीकु आहियो, पर जेके टीनेजर्स आहिनि तव्हांजे घरनि में, उन्हनि खे सिंधी अचे थी? सिंधी अचणु बि ठहियो, पर उन्हनि खे ख़बर आहे त दूल्हे दरिया ख़ान केरु हो, ॿाहिरि केरु हो, होशू केरु हो, दोदो केरु हो, शाह इनायत ऐं मख़तूम बिलावल केरु हो, केरु हुई बागुल बाई, केरु हुई लीला चनेसर वारी, केरु हुई मूमल, कीअं सिंधी विढ़िया आहिनि, केरु हुई दादी लीला, आपा शम्स अब्बासी केरु हुई, जी ज़रीना बलोच केरु हुई, हैदर बख्श जतोई, GM सैयद, रसूल बख्श पलीजो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, सभु केरु हो, आसोबो ज्ञानचंदाणी ऐं शेख अयाज़ केरु हो, इब्राहिम जोयो केरु हो। खणी सॼा डिटेल्स ख़बर न हुजे, पर जीअं अमेरिकन सभिनी खे ख़बर कान्हे सॼी तफ़सील जी, पर उनखे पंहिंजे फाउंडिंग फादर्स जे नालनि जी त ख़बर आहे। तंहिंजे करे हिकिड़ो सॼो कल्चर डेवलप कयूं परॾेह में रहंदे, परॾेह में ॿोलीअ सां जुड़ूं। हिकिड़ी रेसिपी आहे, खाधे जी जीअं रेसिपी आहे, ती कल्चर जी बि रेसिपी आहे। सिंधियुनि जी रेसिपी आहे टॉलरेंस, बर्दाश्त, हिक ॿिए खे भाकुर में झलणु। एक्सट्रीमिज़म सिंधियुनि जे कल्चर जो हिसो कोन्हे। सिंधी सामी, लतीफ़, सचल वारो पैगाम आहे, सभिनी खे गॾु खणी रहणु। तंहिंजे करे आउं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त ओज ईंदो सिंधियुनि जो। सिंधियुनि जी वरी हिकिड़े उरूज वारे ज़माननि जी तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियणु चाहियां थो। मुश्किल आहे, सफ़र डिघो आहे। चवंदा आहिनि इफ विंटर कम्स कैन स्प्रिंग बी फार बिहाइंड। त विंटर पंहिंजे ज़माने जो, पंहिंजूं मुश्किलातुनि जो, उहो पंहिंजे मथां गुज़रे पियो, पर स्प्रिंग परे कोन्हे। तंहिंजे करे तव्हांखे यकीन थो ॾियारियां, शेख अयाज़ जे लफ़्ज़नि में हिन सकाफ़ती ॾींहं ते तव्हांखे मुबारकबाद बि ॾियां थो ऐं तव्हांखे ॿुधायां थो त बराबरि प्रॉब्लम्स आहिनि। पखी परोका अञा न आया, उकीरतुनि जी हुरी रही आहे, पर उदास सर ते हवा उठे थी, चवे पई का उॾार ईंदी। उॾार ईंदी, सिंध वरी उरूज ते ईंदी। पाकिस्तान में सिंध पंहिंजे बराबरी जा हक़ वठंदी। सिंध जा माण्हू पंहिंजे रिसोर्सिस खे, पंहिंजे पाणीअ खे, पंहिंजे ज़मीन खे तहफ़ुज़ ॾियारण लाइ नेठि सुजाग थींदा, मैदान में ईंदा, फातह बणजंदा, दुनिया जे साम्हूं मिसाल क़ाइमु कंदा त ईंदड़ दौरु टॉलरेंस जो आहे, बर्दाश्त जो आहे, मोहबत जो आहे, सकाफ़ती वरसे खे संभालण जो आहे, हिक ॿिए खे ॿाहुनि में झले उन्हनि सां गॾु हलण जो आहे। अमन ज़िंदाबाद। अमेरिका में रहंदड़ सिंधी ऐं उन्हनि जी जुदोजहद ऐं मोहबत ऐं महिनत ज़िंदाबाद। सॼी दुनिया जा सिंधी ज़िंदाबाद। सॼी दुनिया जा मज़लूम माण्हू ज़िंदाबाद। तव्हांजो मौजूदा वतन अमेरिका ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद ऐं सिंधियुनि जी पंहिंजे क़ौमी हक़नि ख़ातिर जदोजहद ज़िंदाबाद।